ॻाल्हाईंदा नबी जी रानी जाते अम्मा आशा जै जाए ता पानी पियंदी मिठो मोहम्मद उन ही जाए दे पांजा टप मुबारक रखी करे पानी पियंदो हो जिब्रील कहीं भी बीबी ते कुछ बिस्तरे ते कुरान खणी कदे भी ना आयो जड़े मोहम्मद मुस्तफा मा आशा दे बिस्तरे ते हुंदा हो जिब्रील उते भी अल्लाह जो कुरान खणी दो हो शान ईमान वाली अम्मा सा फरमाई दी मां पांजे ना अखिन सा जिब्रील के दिठो नबी ने फरमाया या आशा अंत ज़ौजती फिद दुनिया वल आखिरा आशा तू मुझे दुनिया में भी रानी है तू मुझे आखिरत में भी रानी है नबी संजी प्यारी रानी कुरान जी हाफिज जो आलिम वडन दर्जन वारी नंढे में नंढी न्याणी रानी अबू बकर सिद्दीक जी न्याणी खुदा जी ज़ात जो कसम उन जी वफा जो अज दिहाड़ो 17 रमजान मुबारक ते अम्मा आशा जी वफात आ 21 रमजान मुबारक ते मुझे सोने अली जी शहादत अली ऐं अम्मा आशा पाण में वेझा वेझा किए अली मोमिन आ न अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहुम अल्लाह तो वरा नबी मोमिन के पांजे शान का वधी प्यारो आ ऐं नबी जो बीबू मोमिन हजरत अली मोमिन आ अम्मा आशा नबी सैयद जी रानी आ मुझे मौला अली जी अम्मर अम्मर शान ईमान वाली नबी जो बीबियों पाक इन्नमा युरीदुल्लाह लियुज़िबा अन्कुम रिजस अहलल बैत सोना रब इरादो कयो त तुझे अहल बैत के पलीती न लगाइंदो तुझो अहल बैत पाक आ अहल बैत अज़वाज अली भी अहल बैत में नबी सही आयत लथी वो नबी सही आया पान अली हेदे आ फातिमा हेदे हसन हेदे आ नबी सही मतो चादर विजी फरमा अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती व युतहिरकुम ततीरा अल्लाह हे भी मुझो अहल बैत न के भी पाक इन महीने में अम्मा फातिमा जी भी वफा अम्मा फातिमा जी 3 रमजान अम्मा आशा जी इन महीने में वफा इन महीने में इस्लाम जी परी परी लड़ाई लगी परी परी बदर जी लड़ाई जैमें नंढड़ा मुसलमान भायर मुआविज मार गया जंहिंजे हथां अल्लाह अबू जहल के जहन्नम रसीद इस्लाम की फतह ये वो महीनो कुरान नाज़िल जो इन महीने में 3 शख्स जी दुआ रद्द न थींदी तव आदिल हुक्मरान जी भी ऐं मज़लूम जी भी ऐं रोज़ेदार शाम जे टाइम ते इफ्तारी वारे वक्त में हथ खणी जॾहिं दुआ तो घुरे न फरमाए रब तो फरमाए जिब्रील जी मुंहिंजा साईं होरे त ॾिस चप सुकी वियसि निड़ी सुकी वियसि पेट पुठी सां वञी लॻो अथसि पोइ बि मुंहिंजो रोज़ो न छॾियो अथई हाणे हथ ला खणी मूंखां सुवाल तो करे न रब तो फरमाए असां हिन जे हथनि खे ख़ाली नथा मोटायूं न रोज़ेदार जी दुआ खे क़बूल था कयूं दुआ जी क़बूलियत जो महीनो इफ्तारी वारे वक्त में खास दुआ जो एहतमाम ऐं सेरी गंदा जो सेरी जे करण वारे जे मथा अल्लाह जी खास रहमत अज वायदो कयो त जेकी अॻे नमाज रमज़ान में वयूं से वयूं अज गोडी चो इंशाअल्लाह 5 वक्त नमाज पढ़ंदासीं 5 वक्त पढ़ो कामयाब अल्लाह जो कसम कामयाब इन महीने जा 5 पढ़ो 5 पढ़ंदव ताकि एडी रूह के राहत इंदी जो ता रमजान का पोइ सवाल में नमाज न पढ़ंदो ताकि मज़ो न ईंदो जेके माण्हू नमाज नथा पढ़नि न जेके आधी नमाज जा न 5 वक्त उन खां हिकिड़ो वक्त कॾहिं बिल इत्तिफ़ाक़ कज़ा थी वेंदो आहे न उहो सॼो ॾींहुं पाण खे मलामत नमाज कज़ा निमाज़ी माण्हू क़बर में उनजो चेहरो चोॾीअ जी चंड वांगुरु चमकंदो कम जे ॾियारे चेहरो चमकंदो नमाज़ीअ सां अल्लाह राज़ी आहे उतल मा उहिय इलैका मिनल किताब वाक़िमिस सलात इन सलात तनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर वला ज़िक्रुल्लाह अल्लाह तो फरमाए नमाज मुंहिंजो वॾो ज़िक्र तंहिंजे करे नमाज बि पढ़ो उन माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ आहे जेको माण्हू ग़रीबनि खे लटा थो पारे उघाड़नि खे मिस्किन खे मानी थो खारे हज़रत उस्मान खे 9 दफ़ा नबी साईं जन्नत जी बिशारत 9 ऐं हिन क़ुरान जी तिलावत के क़ुरान
कुरान हजरत उमर केड़ो बहादुर हुजूर फरमायो मारा जी क्या है मुझा दिल पर एड़ो बहादुर शैतान ॾिसी करे भॼी थो वञे हाओ मुझा साईं पाण फरमायो कब्र में कीअं कंदे कब्र में नाग भलाओ कब्र में मलाइका ईंदो अखियूं वॾियूं ॾंद वॾा हथ में कुर्ज़ कंहिंजी ॿोली न कंहिंजे रहम न हिते त बहादुर उते कीअं कंदे अल्लाह 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 सोबदार जानवरो ओ मुंहिंजी अम्मा न्याणी हयादार परदेदर ओ मुंहिंजा चाचा कुरड़ो ओ मुंहिंजा ॾाॾा ओ मुंहिंजा नौजवान भाउ ओ मुंहिंजा नंढड़ा बचड़ो ओ मुंहिंजा मोमिन भाइरो खुदा जी साजो कसम उमर हुजूर फरमायो कान बादी नबी जन कान उमर हुजूर फरमायो मुका भाजे नबी थी आंद उमर थियो केड़ो उमर जमीन ते राह पियो दे अर्श तरफ कुरान पियो मोकले इहो उमर खुदा जी साजो कसम नबी तो चवे त कब्र में कीअं कंदे हजरत उमर चयो सोहणो भला कब्र में कुरान होंदो या न होंदो हुजूर फरमायो उमर ही मोड़ जो न तोड़ जो साथी हित भी गड कब्र में भी गड महशर में भी गड जन्नत में भी गड हजरत उमर खुशी से फरमायो सोड़ा जे हे यार हे कुरान कब्र में होंदो वो उमर जो हिकड़ो पैर कब्र में होंदो त ॿियो पैर जन्नत में होंदो कुरान पढ़ो इन कुरान जी ज़ियारत कयो हे कुरान वारो ओदो एड़ो तो पंहिंजनि बच्चन के कुरान जो हाफ़िज़ बनायो इहो एड़ो ओदो आ एड़ो ओदो आ ॿिया ओदा टही वेंदा एसपी डीसी सूबेदार वकील गुज़रा पर कुरान जा हाफ़िज़ हिते भी कुरान जो हाफ़िज़ आ कब्र में भी वेंदो भी कुरान जो हाफ़िज़ आ मस्जिद जे मैदान में उथंदो त भी कुरान जो हाफ़िज़ आ जन्नत में वेंदो भी कुरान जो हाफ़िज़ सलींदो एड़ो लकवा जो रहण वारो ई नाहे रहे ही न तंहिंजे करे मां तव्हांजे अर्ज़ु खणी आयो आहियां रमज़ान शरीफ़ बाक़ी ॾियारो आहे थोरा जे अंदाज़ो लॻाए त बाक़ी 12 वयो गुज़री माफ़ी वठो पंहिंजे रब खां मैं रमज़ान शरीफ़ में ज़िक्र घणो कयो अस्तग़फ़ार कयो अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी तौबा जो महीनो अथव आखिर में अल्लाह जहन्नम का छुटकारे जो ॾियारो थो करे इत्काफ़ में वियो इत्काफ़ में वियो नूर ईसा वारे किसो लिखियो आहे त इत्काफ़ वारो ईअं आहे जीअं हिकिड़ो माण्हू रिली खणी कंहिं बादशाह जे दर ते अची विछाए वेही त मूंखे वंड मिले पोइ बादशाह ॾिसंदो उनजो जेकॾहिं 50,000 जो चवंदो न मुंहिंजो मुतालबो मूंखे 50,000 ॾियो त उनखे उहो बादशाह दुनिया वारो उनखे चवंदो बाबा वेठो आहे अॼु काऊं ॾींहुं त 5-6 ॾींहं गुज़री आहे त उथे ई नथो ॾियोसि 50,000 मां त चवां थो तव्हांजे ॻोठ में बि हिकिड़ो मस्जिद जे दर ते अची कोई चए मूंखे 10,000 लंजारो ॾियो हिकु ॾींहुं ईंदो ॿिए ॾींहुं 3 ॾींहं आख़िर चवंदो यार हे उथे ई नथो चंदो करे 10,000 ॾियूंसि तव्हां त सखी न आहियो सखी त अलाह आहे नूरुल इज़ामी किसो वारो लिखियो नूरुल वारो लिखियो आहे त हिकिड़ो माण्हू ईअं बिस्तरो विछाए वेही रहे त अलाह मुंहिंजा गुनाह माफ़ न कंदे त मां न उथंदुसि हे मुंहिंजो मसइलो आहे हल कर दुनिया जा मसइला खणी त अलाह मूंखे रोज़ी ॾे मूंखे नौकरी ॾे मूंखे ज़ाल ॾे ज़ाल छड़ा बि वेहनि छड़ो ज़ाल लाइ वेहंदे न छड़ो ज़ाल जे लाइ बसि ॿिया न कर दुनिया जा के बि मक़सद खणी वेह उन ते इहो मां मसइलो हल करण जो तोखे नुस्ख़ो थो ॾियां त 10 ॾींहं वेह अलाह मूंखे ज़ाल ॾे सुठे घर मां ज़ाल ख़ुदा जो कसम आहे ईद खां पोइ सॾे माण्हू ज़ाल ॾे पक नथी पई वञा छोरो कोन पक यकीन हा मां साईं यकीन कयो अलाह दुरूद ते मुंहिंजा फट छॾे असांखे यकीन न हूंदो मौलवी साहब जो वाइदो करे चई जेको बिस्मिल्लाह रहमान रहीम करे अलहम्दु सूरत पढ़ी दरिया बि क्रॉस करे वञे हिकिड़ो ग़रीब दरिया जे परे पासे को काठियूं कंदो वाह जी मौलवी साहब ॿुधायो हुनखे यकीन थी पियो रोज़ बेड़ी जा पैसा भरींदो हुजे यार काठनि जी भरी बेड़ी जा ओट मोट किराओ बचत थोरी आहे मौलवी वाह जो वज़ीफ़ो ॿुधायो आहे अखियूं ॿूॾे करे बिस्मिल्लाह रहमान रहीम शुरू करे सूरत फातिहा पढ़ी त वञी हुन पार पियो
सुभान अल्लाह वयो काठो करे वरी हमदो पड़ी हफ्तो खन थियो पैसा बचत जेके पैसा हुन वारा बचस न इन वारा बेड़ी वारा वडो दबो मिठाई जो मौली साहब रे खणी आयो सही मिठाई खाओ ताजी बड़ी मेहरबानी थे छा थियो आ छा कयो थई शादी कई थई चाचे त शादी बादी कोन कई आ तहां जो वसीफो जुमे ते बुधायो मां अलहमदो पड़ी वना तो हफ्तो थियो आ सही बेड़ी जे किराए का बची पियो आ परे पार पया वनी ट्रपी काठियो करे दो अचा बेड़ी ते जरूर न थी सच्ची बुधाई थियो जहां से तहां बुधायो असा त ये कयो सी जाई बुधाई जे पर को थो छोरन तालबन के चणी अचो त हलो भला असा पड़ी आजमाए दिसो जेकॾहिं ईअं छोरनि खे वठी वञे आखियूं ॿूटे त छा त पार थी वञे पर हिन जे दिलि में गिदड़ हुजे रसो बि खयूं हलो छोरा कंहिं खट जी वाॾण कढो वो खट जी वाॾण कढी जे मुंहिंजे पेर में ॿधो जंग में पोइ मां वञा थो अलहम्दु शुरू थो कयां वरी तजवीद ऐं तरतील सां पढ़णु लॻो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान अर्रहीम वञी हलंदो रसो छॾींदा वञनि हेसि ताईं ॿुधो हेसि ताईं ॿुधो चोरनि खे चई जॾहिं घोता खावां त हीअं कंदो मां त कढिजो ॿाहिरि मूंखे जॾहिं घोतो खाधई त चई कढो कमु न चढ़ियो पोइ शागिर्दनि चयईं पोइ हेॾे ज़रूरत न अथई एॾे भला हल यकीन वरी मोहम्मद सचो आहे ॻाल्हायो यकीन अथव न अल्लाह सचो आहे तॾहिं त मोमिन अल्लज़ीना युमिनून बिल ग़ैब उहे शख़्स जिन ग़ैब ते ईमान अल्लाह न ॾिठो अल्लाह न ॾिठो अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काश मां पंहिंजनि भाइरनि सां मिलां या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हांजा भाइर न आहियूं पाण मुंहिंजा अखियुनि सां मुंहिंजे चेहरे जी ज़ियारत कई आहे हथ तो खणा त मींहुं थो वसे इशारो कनि त चंड रुॿा त सभिनी ॾिठो सॾु कनि त वण रोणंदो थो अचे ॻोह कलमा पढ़िया पथरनि कलमा पढ़िया तव्हां त मूंखे ॾिसी ईमान आंदो मां उन्हनि सां मिलां हा मोमिन सां जिन चयो ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद लंजारी में वेठा आहिनि सोबदार लंजार जे ॻोठ में वेही मूंसां एॾी इश्क ऐं मोहबत कई अथनि ॾिठो कोन अथनि पर चवनि था मोहम्मद सचो अण ॾिठे मूंसां मोहबत कई अथनि मां उन्हनि सां मिलां अण ॾिठे मोहम्मद जे मथां ईमान आंदो असां ॾिठो न आहे पर एॾी असांखे पक्का जेको मोहम्मद मुस्तफ़ा जे शान में गुस्ताखी कंदो उहा ज़बान काकड़ खां कढी करे कुतनि जे हवाले उलमा जो साथ ॾींदो ॻाल्हायो ॾींदो केनाल ठाहिण वारो सिंध जे हुकूमत ते दाड़ो हण वारो मुराद अली शाह उहा कयो जो सिंध जे हक़ ते दाड़ो हणी तहां शक नाल था चाहियो सिंध खे सुकाइण था चाहियो पर यादि रखो ईअं थींदो कोन ढुक पानी जो न बचंदो असां कंहिं भी कीमत में ये केनाल ठहण न ॾींदासीं अल्लाह साईं अल्लामा राशिद महमूद बहादुर दलेर पुट जी हिफ़ाज़त करे जंहिं एल्टीमेट में नवा 6 अप्रैल ताईं पंहिंजे फ़ैसिले खे वापसि वठो जे न त पोइ असां सिंध पंजाब वारो रोड बंदि कंदासीं न सिंध मां पंजाब गाॾी वेंदी न पंजाब मां सिंध ईंदी ऐं सिंध जे हर पुल खे असां ला कंदासीं हणी हंध कंदासीं सिंध जे हुकूक जे लाइ असां तव्हांजा इहे केनाल नामंज़ूर आहिनि कॾहिं बि मंज़ूर न कंदासीं चओ इंशाअल्लाह अल्लामा राशिद महमूद जे सॾ ते चओ इंशाअल्लाह क़ाइद सॾ कयो आहे 6 अप्रैल ते चओ इंशाअल्लाह मथल सां कफन ॿधी करे सिंध ते हुकूक जे हासिला जाए उलमा सां गॾु बीहंदासीं बीहंदो ईंदो याद रखो सिंध असां सिंधी मुसलमान गुनाहगार आहियूं पर तो बेगैरत न आहियूं असां न मंज़ूर कंदासीं तव्हांजे इन बदमाशन खे अल्लामा राशिद महमूद खे तव्हां दड़का था ॾियो तलट थी वञे हीअं थी वञे जंहिंजो रब तव्हांजो सभु मौत हयाती तहां जे हथ में न आहे मुंहिंजे क़ाइद जी हिफ़ाज़त अल्लाह पाण कंदो
ता दी में ता सहरी में ता इफ्तारी में शहीद जे बचड़े बहादुर शेर अल्लामा राशिद महमूद जी हिफाजत ला दुआ करो अल्लाह ने शेर जी हिफाजत कर अल्लाह ने बहादुर जी हिफाजत फरमा अल्लाह ने दिलेर जी हिफाजत फरमा अल्लाह ने के बद नजर का बचाए अल्लाह ने के जालिम जे जुल्म का बचाए जेको हर मोड़ ते निर्वार थी करे तुझे तहफ़्फ़ुज़ खत्म नबूवत ला रब्बा बिही करे रोड ते जेको कादियान के हक जो कलमो चई रयो आ जेको नबी जे गुस्ताखन सा मुकाबलो करे रयो आ जेको सहाबा जे गुस्ताखन सा मुकाबलो करे रयो आ जेको सिंध जे दुश्मन सा मस्जिद मदरसन जे दुश्मन सा हाय ललकार शेर वारी दई रयो आ जो इंशाअल्लाह असा के भी जिस दिन जान में जान आ तसा जो इहो ही नारो आ त कायद तुम कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं अल्लाह तुम्हारा मुहाफिज है रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम ए अल्लाह ए करीम अल्लाह ए रहीम अल्लाह ए बाजारा अल्लाह जेके बीमार हन उनके शफा दे कामिल आजिल मुस्तमर नसीब फरमा ए करीम अल्लाह जेके दुनिया जो जहान छड़े विया हन अल्लाह उनके पांजे जवारे रहमत में दाखिल फरमा ए करीम अल्लाह उनके जन्नत में जायूं अता फरमा ए रहीम अल्लाह दोस्तन दुआ जे लाए चयो आ उन पाजन बारन के जन्नत में जायूं अता फरमा ए जिन दोस्तन दुआ जे लाए चयो आ जेके बीमारन साईं नाला लिखी ना रहे पनो काडे गुम थियो मुजो रब तू जाने तो साईं दली बस जे पुट नाला लिखी ना एकले जे लाए मगफरत जी दुआ खलील अहमद जे दरजात के बुलंद फरमा जन्नत में आला मकाम नसीब फरमाए जेको बीमार साईं गुलामुल्लाह साहब गुलाम मोहम्मद साहब गुलाम मोहम्मद के सेहत रे कामिल सब आमीन चो के करीम अल्लाह जेके गुलाम मोहम्मद साहब बिस्तरे ते आ ज़ेर इलाज आ उन पांजे बान जे मथा रहम फरमा उन के सेहत कामिल आजिल मुस्तमन फरमा ए करीम अल्लाह खलीला जे दरजात के बुलंद फरमा ए न गोठ मा न इलाके मा जेके भी तुजा बालना तो दे उन के जन्नत में जायूं ता फरमा इन मस्जिद के आबाद फरमा इन गोठ के आबाद फरमा सही धनी बस जुमला जमात जी मेहनत के कबूल मकबूल मंजूर फरमा आलिमन तालिबन सालिन जी हिफाजत फरमा मस्जिद मदारस जी हिफाजत फरमा इन जमात जी हिफाजत फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम इसम आज़म जे मुहाबे बिनी जहान जो भलाई नसीब फरमा या अल्लाह बिनी जहान जे बुराई तकलीफन का बचा दुनिया में इस्लाम सा ईमान सा एहसान कामिल सा खातुम बिल खैर थे सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम।